सॻियूं वासिन जो नओं ॻोठ में व्याजनि ख़िलाफ़ एहतजाज। ख़बर मूजिब व्याजनि जे सतायल पोरियतनि परवेज़ चन्ना पंहिंजे पुट ग़ुलाम मुर्तज़ा चन्ना सां गॾु एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो त 2 साल अॻु शमीन मल्लाह सलीम मल्लाह खां कंहिं मजबूरी तहत 20,000 रुपया व्याज ते वरिता, जंहिंखे 70,000 खां वधीक पैसा ॾेई चुको आहियां। जॾहिं त वधीक पैसनि जी घुर कनि था, न ॾियण जी सूरत में नौजवान पुट खे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजे पुट जी रस्ता रोक करे 30,000 रुपयनि जी मोबाइल फोन ऐं 6,000 रुपया फुरे विया, जॾहिं त अहिड़ी दांह हद जे SSP खे ॾिनी, जंहिं सॻियूं SHO खे मसइले जे हल लाइ पाबंद कयो। पर सॻियूं SHO व्याजनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई ऐं उल्टो मुख़ालिफ़ धुर खां ॻरी रक़म वठी असां ख़िलाफ़ कूड़ा केस करण जूं धमकियूं ॾिनियूं, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में पुट समेत पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि।